नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज पे रौनक अफरोज जलीलुल कदर अजीमुल मर्तबत उलमाए किराम मशाइख इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों, दिल जे गहराइयुनि सां इन तारीखी मस्जिद जे इमाम ऐं खतीब मखदूमुल उलमा हजरत अल्लामा मुफ्ती रजब अली सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया के मुबारक पेश कयां थो। जमी उलमाए सिकंदरिया जेकी हिन जलसे जी रौनक वधाए रहा आहिनि, उन्हनि जो शुक्रियो ऐं सॼी सिंध मूंसां प्यार कंदी आहे। पर मूं ॾिठो आहे त जमीयत उलमाए सिकंदरिया जा घणा मां ॿेड़े हाथ ॿेड़ खां बि घणा उलमा मूंसां मोहब्बत रखंदा आहिनि। मां उन्हनि जे मोहब्बतुनि जो शुक्रगुज़ार आहियां। जमीयत उलमाए सिकंदरिया पीर रोज़े धणी रहबर जो फैज़ान आहे। ऐं ये रब्बानी हक़ानी उलमा जेकी आलिम बा अमल भी आहिनि, सूफी बा सफ़ा भी आहिनि। जमीयत उलमाए सिकंदरिया वटि रुॻे इल्म नाहे, पर इल्म सां गॾु रोज़े धणी रहबर जी निगाह ऐं बातिन वारो फैज़ भी आहे। अल्लाह करीम उन्हनि खे शाद ऐं आबाद रखंदो ऐं उन्हनि सुरहनि खुशबूदार गुलनि मंझां गुलाब जो गुल मोहम्मद रजब अली मूंसां मोहब्बत रखंदो आहे ऐं मां लिल्लाह फिल्लाह अल्लाह वास्ते हिन सां मोहब्बत रखंदो आहे। ऐं मदीने वाले साईं जी हदीस भले हदीस कुदसी आहे, मन अहब्ब लिल्लाह व अबगद लिल्लाह, जेको अल्लाह वास्ते मोहब्बत रखे, अल्लाह वास्ते दुश्मनी रखे, फक़त इस्तकमलुल ईमान, इन जो ईमान कामिल मोहब्बतन जो मेयार जो ताल्लुक अल्लाह खातिर हुजे, दोस्ती दुश्मनी जो मेयार अल्लाह की रज़ा हुजे। मुझे आका फरमायो तो रब तो फरमाए, मदीने वाले मीर फरमायो तो अल्लाह जो फरमाए। हदीस कुदसिया मुझे आका फरमाए कि रब्बे कायनात फरमायो, जेको अल्लाह वास्ते मोहब्बत रखे मिले अल्लाह वास्ते। वजबत मोहब्बती लिल मुतहाबीन फिया वल मुतसाबिरीन फिया वल मुतबादिलीन फिया, जेके अल्लाह वास्ते हिक ॿिए में मोहब्बत रखंदा आहिनि, मोहब्बत जे ख़ातिर हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, कचहरी कंदा आहिनि। अदा अॼु फलाणो बुज़ुर्ग थो अचे हलो, अॼु फलाणो आलिम थो अचे हलो, ज़ियारत करण निकिरंदा आहिनि, मुलाक़ात करण निकिरंदा आहिनि, कचहरी जे लाइ निकिरंदा आहिनि। मक़सद छा? वल मुतबाज़िलीन फ़ीह वल मुतज़ाबिरीन फ़ीह, ज़ियारत कन अल्लाह वास्ते, खर्च कन अल्लाह वास्ते, दोस्ती रखन अल्लाह वास्ते। मदीने
वाले तो फरमाए रब फरमायो मुते वाजदा इन शमा रब भी मोहब्बत जेकरे मौलाना रजबली जी मूसा अल्लाह वास्ते मोहब्बत आई मुजी बन सा अल्लाह वास्ते मोहब्बत मदीने वाले साईं फरमाते वजबत मोहब्बती लिल मुतहाबीन फिया अल्लाह वास्ते मोहब्बत रखी इने समा अल्लाह ते वाजिबा इने से मोहब्बत घर में निकतो मौलाना रजबली से मिलण तो नालो वठण करो इश्तिहार हुआ के अल्लाह वाले के आलिम के सालिह के बुजुर्ग ज़ियारत जेला दीदार जेला अल्लाह वला तो अज रानी बाग में जामे मस्जिद में आलम गड थींदा स्टेज ते उलमा सब खरीद सोनी सूरत वाला हसीन चेहरन वाला नूरानी मुहांदन वाला ये मोहम्मद मुस्तफा जा वारिस है आलिम मदीने वाले मीर जा वारिस है वया तो फलाने आलिम सामिल फलाने सालिह सामिल घर में निकले तो रस्ते में अल्लाह मलाइक भी आरिंदो तुरीब करे दो वनी फरिश्तो जदो कद दो वनी जदो मना दो बात है छाजेला फलाणो अल्लाह जो सालिह माण्हू उन्हें के ॾिसण ज़ियारत करण उन्हें ॻाल्हियूं ॿुधण पूछे तो को उन्हें ते कर्ज वठणो आहे या कॾहिं लेती आहे या उन्हें जो तो ते को थोरो आ वो एहसान चुकाइण तो वञे चवंदो न ॿियो को बि कर्ज न आहे फ़क़त अल्लाह वास्ते अल्लाह वास्ते ख़बर अथव फ़रिश्तो छा चवंदो आहे पहिरीं त तव्हां बि नियतूं साफ़ कयो जेके आया आहियो न मां हदीस जो नतीजे वारो हिसो पढ़ण खां अॻु में अर्ज़ कंदुसि त नियतूं पंहिंजूं साफ़ कयूं हिते अचण जो ख़र्च जलसन में खोड़ अचन था हिकड़ा इंदा वनी नुक्ता चीनियों कढियो ऐ बतनियो फलाणो छाछो करे फलाणो छाछो चवे के वरी इंदा जुजू चोराए सुभान अल्लाह बेड़ा भला जमाना है पंहिंजी पुरानी जुती छदे जलसे वारी का नई जुती पानी भले भी पातर बोंदसे नियत केड़ी करे अचो हिन जलसन में मीलाद जो जलसो अल्लाह वारन जी आलमन जी सालिहन जी मजलिस नियत या हुजे त मौला राजी तू छा गर्ज हुजे छा नियत हुजे हाणे जेडी मन फरिश्तो पूछेस तो जो तू रानी बाग तो वनी मकसद केड़ो थई जे वना जो मौलाना रजबली सां मिलण चले जो त को कर्ज वठणो थई का उन जो छोरो आ वो बदलो ॾियण थो वञे न ॿियो को बि कर्ज कोन्हे नियत इहा आहे अल्लाह राज़ी ख़बर अथव फ़रिश्तो छा थो उनखे फरमाए फ़रिश्तो थो चवेसि बिअंतिबत वताब ममशाक वतबत मंज़िलतक फिल जन्नह तू पाकीज़ा थी तू पाक थी तू गुनाहन का पाक थी वताब ममशाक तुझो विखो तुझो हलन तुझो कदम कदम पाकीज़ा बणजी वियो वतबत मंज़िलतक फिल जन्नह ओ इने जलसे में वञण वारा तो जन्नत में पंहिंजो घर ठाहे छॾो तव्हांखे केरु पुछे न अबा छा भी मिली रानी बाग जो में जलसे में छा मिली चईस मोहम्मद मीर जी हदीस ॿुधी आयो आया मुझे ला जन्नत जो घर ठही वियो वतबत मंज़िलतक फिल जन्नह तो जन्नत में पंहिंजो घर ठाहे वठो
अचण सां जन्नत में घर ठही वञे त सोचो सस्तो आया मांगो जवाब इहो सस्तो आया मांगो पोइ वञिजे या न वञिजे हिननि जलसनि में वञिजे या न वञिजे भला अहिड़े जलसे खां जॾहिं छले सो तुंहिंजो सजण या दुश्मन इहो छलण वारो ख़ैर खां हुआ या बदखां हुआ इहो तुंहिंजो भलो थो चाहे या बुरो थो चाहे मिठा चङे कम खां चङो माण्हू न रुकींदो आहे चङे कम खां रोकण वारो तव्हां पाण सम्झो त केरु हूंदो चङे कम जी तरक़ीब तारीफ़ उहो थींदो आहे जेको चङो अल्लाह जे पाक क़ुरान मां मशहूर आयत पढ़ियो तवज्जो मुड़े वमा अरसलनाका पैदा करने वाले सारा संभाल रहने वाले अल्लाह रब्बुल आलमीन ऐ मोहम्मद सारी मखलूकात जला मदीने वारो मीर मोहसिन यानी एहसान करने वारो मदीने वाले साईं जा एहसान रुके मान मथे न मलाइकन जो भी मदीने वारो साईं मोहसिन नबीयन जो पैगंबरन जो रसूलन जो मुझो के सदके इंसान ज़ात के जियापो मिले आसमान के वजूद मिले ज़मीन के वजूद मिले कायनात में चाब मखलूकात उनके अगर उनका वदा की हदीस जो रावी या हजरत दुनिया वारन के पैदा दुनिया के दुनिया वारा अज ये जामिया मस्जिद रानी बाग जी मस्जिद अज तमाम मस्जिद वारा मस्जिद में बैठा है मजलिस तमाम मजलिस वारा हो मजलिस वारा मना जेकी भी शुरका है वो स्टेज ते है यहाँ जमीन ते बैठा है ये सब मजलिस वारा है रब जो फरमाए तो ये सारी दुनिया दुनिया वारा दुनिया में तू मानना ही ना दुनिया में हिंदू मुस्लिम काफिर मोमिन मुनाफिक वकील वजीर ताजिर तवंगल नंढा वड्डा अमीर गरीब माण्हू जितने मलाइका कायनात दुनिया सॼी भरी पई आहे रब जो फरमाए दुनिया के ख़ल्क़ में दुनिया वारनि के ख़ल्क़ में नेबो अर्फ़हुम करामतक अलैहि हबीब उन्हनि खे ॾेखारियो त मुंहिंजे मुहम्मद जो शान दुनिया वारनि खे पैदाई ने जला के मुंहिंजे नबी जो शान तू जेको माशाअल्लाह पटको बजी वेठो ही न तू जो वजूद भी मदीने वाले जे सदके तू जेको जी थो दुनिया पे आयो ही रही थो उपजी थो निभाइजी थो मुझे नबी सोने जे सदके रब तो फरमाए थी दुनिया वारा हिन जेला ख़ल्क़ अथन त इन्हनि खे महबूबत तुंहिंजो शान सुभान दुनिया ॾिसे थी 1500 साल थिया आहिनि जॾहिं फूकूं पे ॾिनियूं शान घटाइण जे लाइ उहे सड़ण वारा सड़ी विया जलण वारा जली विया मोहम्मद मीर जो शान अञा पतो मिलाद मिलाद महबूब जो मिलाद 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 महबूब जो मिलाद 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 महबूब जो मिलाद बड़ा सुखा साथ
सुखा सावातिया वर्ण सुखा सावातिया धरती सही सरसब्ज थी रौनक जो उठे हर तरफ लाला दुआ दुआ मिला दुआ महबूब जो मिला दुआ मिला दुआ मिला दुआ महबूब जो मिला आसमान ऐ जमीन मिलाद में पानी कई आजाद हुई मिलाद में पानी कई आजाद हुई हुसूमत का थींदो आजाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद 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 महबूब जो करीम में करम मरसई मिलाद वारते करीम जी नजर जो करे मिलाद बंदे शाद आबाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद 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 महबूब जो मिलाद हजरत सलमान फारसी तो रिवायत करे बिजली हली वञे पर फरमायो ओ मुझा हबीब दुनिया के खल्क में दुनिया वारन के खल्क में इन्हन के पंजे नबी जो शान दिखाया इन्हन के पंजे नबी जो मर्तबो दिखाया ओजे अज न मञदा सुभाणे जरूर मञे न मञो त परीअ जरूर हिकिड़ो हलियो मदीने शरीफ में असांजे काफ़िले में हुजे सफ़ा ठिकर मूंखे चई त साईं मके में घणो रहंदो मदीने में घणो मुंहिंजो मके में उमरो कंदासीं 3 ॾींहं रहंदासीं बाक़ी महीनो मदीने वाह साईं वाह हिते सवाब घणा हिते लख नमाज़ुनि जो सवाब हिते काबो हिते ज़मज़म हिते तव्हां वरी महीनो मदीने में मुझे अॻे कॾहिं मदीने वियो आहीं पहिरियों भेरो मुंहिंजो पोइ मदीने हल पोइ तोखां रोज़ मूंसां बस 3 ॾींहं मुंहिंजो मगज़ खाधे साईं मके में वधीक साईं हिते वधीक मुंहिंजो सब्र हिकिड़ो भेरो हल त सही न मुंहिंजे पुल लॻे दर ते हल त सही न जेॾीमहिल मदीने में पहुतासीं जेॾी
मलक गुंबदे खदरात नजर प्यसे मक्के में ये जोर जे अख में गोड़ो न वे देख मल मदीने पाक में पोतो अखर में लुड़क बहन से प्यार ओ जेरी मल मरा चाहता सलाम करे मोटियो रोए ज़ारो चीजें ये ट्रेनियां बहुते छोट क्यों कदूमरो करे बाकी दो सुभाने मञणो बराबर मक्को अल्लाह जो खरवा बेते अतीका इनकार ना है मक्को बि मुस्तफा जो अपाणो शहर हुआ अज़मतुनि वारो दर हुआ जॾहिं लजपाल नबी मक्के के छॾे वियो त काबे कारो ख़िलाफ़ पातो गुंबदे खदरा जो रंग साओ सुभान अल्लाह मुझे दोस्तों रब जो फरमाए वमा खलक़तुद दुनिया व अहलहा लक़द खलक़तुद दुनिया व अहलहा लिअर्रफहुम करामतक अलैहि दुनिया खल्के में दुनिया वारा पैदा कयो उन्हनि खे ॾेखारिया ते महबूब जी मुंहं ते इज़त मंज़िल छाहे मकाम छाहे दर्जो छाहे वलौलाक या मोहम्मद मा खलक़तुद दुनिया या रसूल अल्लाह जे तव्हां खे न खलक़िया त दुनिया खे पैदा ई न कया दुनिया की तखलीक न कया मुहर्रिक छाहे सबब छाहे बुनियाद छाहे सबब मदीने वारो हजरत सैयदना अबुल बशर आदम अलैहिस्सलाम थे रब फरमाए आदम लौलाहु मा खलक़तुक वला खलक़तुस समा न जमीन के पैदा कया न आसमान के पैदा कया जमीन पैदा थी महबूब जे सदके आसमान पैदा थियो मदीने वारे जे सदके जेकॾहिं आदम जो औलाद पैदा थियो मदीने वारे साईं जे सदके कायनात खे वजूद मिलियो लॻपाल नबीअ जे सदके को मदीने वारो असांजो मुहसिन थियो या नबी असांजो मुहसिन थियो मुहसिन अचे ख़ुशी थींदी आहे पागारे जे मुरीद खां पुछो न जे मुर्शिद पागारो अङण ते अचे त केॾियूं ॾाई सुभान अल्लाह मुरीद असांजा खोड़ आहिनि पर माशाअल्लाह पागारे जा मुरीद सिर ते मुरीद जे अङण ते मुर्शिद अचे खुशीअ में झूमी पवे त मुंहिंजो यार थो अचे मुंहिंजो दिलदार थो अचे मुंहिंजो सरदार थो अचे मुंहिंजो आका थो अचे मुंहिंजो मुहसिन थो अचे उम्मती जे अङण ते महबूब मदीने वारो
उनकी खुशी थे उनकी खुशी थे खुशी है दिल वाली जो अपनी खुशी है या दिल वाली खुशी तुझे दलील की मोहताज ना है तुझे फतवा की मोहताज ना है जेका इश्क मोहब्बत वाली खुशी है उन्हें कहा न शरीयत मना किया न तरीकत मना किया न इस्लाम मना किया बल्कि कुरान जो फरमाए तो जे तवा के नेमत मिले फजल मिले फल यफरहू उन्हें ते खुशी मलाइंदा एडी का नेमत थी एडो को फजल थींदो जेडो मदीने वाला साईं असा सकनी जो मुहसिन बणजी आयो ए हुजूर असा पे जो आया न खुदा जाने असा जा मुहसिन थी आया जी मुहसिन थी आया असा के अल्लाह की तौहीद सेखारी तो मदीने वाले साईं सुभान अल्लाह परियो हिंदुस्तान तो परियो ई जेके मुल्क है न थाईलैंड बर्मा है इन मुल्कन में तव्हां सो इंसान है तव्हां असां जहिड़ा माण्हू आहिनि बुतन ऐं मूर्तियुनि जे अॻियां किरिया पिया को कारी देवी के तो पूजे को मुझा दोस्तों हनुमान जो पुजारी को राम जो पुजारी को कृष्ण जो पुजारी पत्थर दा ठिकर दा बितर दा उए बुत ठाई जो खुदा समझू वेठा है हिंदुस्तान में बल्कि थाईलैंड में मां कई चाहते से उते जुने देवड़ो लुंग देवता लुंग देवता इंसान जी जेका शर्मगाह है न मर्द जी उन्हें मर्द जी उज़वे जा बुत ठहियल उन्हें के खुदा समझो पूजे लुंग देवता ही उन्हें जो अकुला ही उन्हें समझा अगर असा हिकड़े अल्लाह का पुजारी थियासी हिकड़े रब की वादानियत के मजर वाला थियासी तो इहा तालीम केडी राम मर गए कृष्णा मर गई लखूबाई उसको साधु क्यों नहीं पूजो जिसको मौत न आई रामा मर गए कृष्णा मर गई लखूबाई उसको साधु क्यों नहीं पूजो जिसको मौत न आई कायनात जे अंदर अगर अल्लाह जी तौहीद सेखारी अल्लाह जे क्या झुकण सेखारियो मदीने वारो साईं मोहसिन थियो न असांखे हलाल सेखारी हराम सेखारियई वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस खबीस शयूं गंदियूं शयूं नुक़सानकार शयूं जिन में जान जो नुक़सान सेहत जो नुक़सान उहे हराम कयई जेके फ़ाइदे वारियूं शयूं से हलाल कयई बात पाक शयूं हलाल गंदियूं गलीज़ शयूं असां ते हराम कंहिं कयूं मुंहिंजे मदीने वारे साईं गंदगी खां बचायो हिकिड़े मुल्क में मां वियुसि होटल खाधे जा हुया बुद्ध धर्म वारा हिकिड़ा हिंदू धर्म आ ॿियो बुद्ध मत कसम रब जी ज़ात जो है मस्जिद की गाल तो गया उन खाधे जा जेकी होटल हुया न रेस्टोरेंट जिते मानी खाए पी आ खुदा जो कसम मां उते पी न पियो सघां एडी बदबू हुई हिय कुत्तो अचे पियो कुत्तो चेहरो जागंदो कुत्तो उनखे हिय थको हणी उन्हें जो गोश्त कटे जेरे जागंदे कुत्ते के वो गोश्त पचायूं खाइन वेठो असां वटि जीअं ॾिठो आहे न तव्हां छेला हे टंगिया बीठा हूंदा आहिनि कासायुनि जे दुकाननि ते छेला
उन्हनि वटि कुत्ता ईअं टंगिया पिया आहिनि। हाँ मुझे मदीने वारे साईं शयुनि खां बचायो, पाक शयूं हलाल करे ॾिनियूं। आहे न मुस्तफा जो थोरो। जाइज़ छा है नाजाइज़ छा है, भलो कम कहिड़ो आ बुरो कम कहिड़ो आ, सेखारियो। हीअ माउ आ, हिन जे पेरनि जे हेठों जन्नत आ। हीअ भेण आ, हिन जी इज़त, हिन सां प्यार शफ़क़त हीअं कबो। हीअ घर वारी आ, इहा निकाह वारी आ, इन जा हक़ कहिड़ा आहिनि, अबे जी इज़त कहिड़ी आ, अम्मा जो मान छा आहे, कंहिं सेखारियो। मुस्तफा जो थोरो थियो या न थियो, एहसान थियो या न थियो। चओ सल्लल्लाहु अलैहि मुस्तफा से कारी, तकरीम इंसानियत मदीने वाले साईं से कारी। हिंदुस्तान में हिकिड़ा हूंदा ब्राह्मण, ॿिया वरी शूदर, ज़ात पात जो फ़र्क़ु हुयो। शूदर खटिया ज़ात, कमज़ोर ज़ात, पासे में वेहण न ॾींदा हा। ब्राह्मण जो ॻाल्हाइण बि जेकॾहिं शूदर जे कन में पइजी वञे त शीहो पखराए उन्हनि जे कननि में पलटींदा त असांजो आवाज़ तुंहिंजे कन में छो वियो। एॾी नफ़रत हुई अरबनि में, उन्हनि जूं साथियूं पाथियूं हुयूं। दुनिया जे अंदरि के ऊची ज़ात का नीची ज़ात, इहे फ़र्क़ हुया। मुझे दिल पर नबी अचे फर्क मेटाया। सुभान अल्लाह। ये जो टियों ॾियारो आहे मूंसां लाउटनि जी या जुठा, हिननि न्याज़ बि मूंसां ताती वॾी कई कल। अॻिते जे लाउट सुठो न कई त न ईंदो साईं। अल्लाह को तव्हांखे साझा हिते। ओ मिठा, दुनिया के अंदर ज़ात पात जा नस्लनि जा फ़र्क़ हुया। मदीने वारे साईं अचे ऐलान कयो, अन्नासु सवाउन का अस्नानिल मुश्त। माण्हू सभु बराबरि आहिनि जीअं कंगे जा ॾंदा। कंगे जा ॾंदा, कंगो के वटि आहे, खीसे में आहे के वटि। उर्द कर अस्नानिल मुश्त, जीअं कंगे जा ॾंदा पाण में बराबरि आहिनि। साईं फरमाता हणई माण्हू ईअं बराबरि आहिनि। हा इन्नमा यतफादलून बिल इबादत, फजीलत है इबादत इससे जाए आलमन जेला, इज्जत आए आलमन जी। जेके इबादत गुजार, इल्म वारा, कुरान सीने में समझण वारा, साथ जे करे न, कौम जे करे न, रंग ऐं नस्ल जे करे न, इज्जत आहे। इन्नमा यतफादलून बिल इबादत, फजीलत इबादत जे करे। ऐं साईं फरमायो त ला तसहबन आदम ला यरा लक मिनल फضल मिस्ल मा तरा
लहू उन्हें मानू सा यारी न रखो जेको तव्हां उनके इज्जत जो हो वरी तव्हांखे घटिया समझो समझो वाले न समझो तू मोहम्मद साईं वररा साहब हो तो खबर तुझी चस्सी लगे हो तो के भाई न तू वरी ले लो न तो पुछो चमड़ियो साईं बताई था तला तसहबन आदन ला यरा लक मिनल फضل मिस्र मा तराहु जे तू न के इज्जत दी मान तो दी उन के हक्का तो के ये इज्जत दे नीते चवने यार नीते चवने वे छपे सारो दे अच जुदर न जे नीते न चवने यार नीते न चवने वे तो खुटो सही दे हो जो गरीब जी ने ये तो के इज्जत छोड़िए पंजो स्टैंडर्ड न विनाए तो के अल्लाह इज्जत नहीं मिया गरीब की तो चली पियो जेको हुन के रब क्यों नहीं मिल पे तो के नहीं मिल जेड़ा हुन के रब बदन ना जेड़ा तो के ना ने जेड़ा तू तो के अल्लाह साथ होने तो के अल्लाह ताला सिज जी रोशनी चंद्र जी चांदन जमीन जी सावक जेड़ा बनेरे जेड़ा खड़ी तू जेड़ा अतरादो माल मुतवाफीन अतकबर माल मुतकबरीन हकीलन सा हट कर नियाज मंदन सा नियाज मानू सब पान में बराबर इज्जत वट बाकी जात पात दे करे या अय्युहन्नास अला इन्ना रब्बकुम वाहिद खबरदार इंसानो तव्हांजो रब हिकड़ो आ तव्हांजो रब हिकड़ो आ व इन अबाकुम वाहिद तव्हांजो बापू भी हिकड़ो आ केड़ो बाबू आ सब पीतो चल अम्मा हिकड़ी आ आतम गया से 3-4 साल कोई नहीं हुई समझो था ना अब हिकड़ो आ अम्मा हिकड़िया अला ला फضل लिअरबिय्यिन अला अजमी साईं फरमाते के अरबी के अजमी के फजीलत ना है वला अजमीन अला अरबी के अजमी के अरबी के फौकियत ना है वला अहमर अला अस्वद देखो गाड़ी चिट्टी चमड़ी वालो यो रिकारी जीती जी अल्लाह जेड़ो जीती या जेड़ो गाड़ी चमड़ी वालो फजीलत इन्हें दे ना है रंग रूप सात बात न वला अस्वद अला अहमर इल्ला बित्तक़वा रब वट इज्जत उन्हें दिया देखो तकवा वाले परहेजगारा नेकोकारा हे आलिम हे हाफिज हे ज़ाकिर हे शाकिर हे आबिद ज़ाहिद ये अल्लाह वट इज्जत कलंदर देवी कब्रिस्तान हिते खोड़ हैदराबाद में मुकाम है लखे मानू सुता पिया है पर असां हर कब्र ते कोन वेंदा आहियूं मुल्लो मुंशी पियो आहे चए थो कलंदर ते छो था वञो भिटाई ते छो था वञो अबा लखे कब्रूं आहिनि ॿियूं बि असां उन्हनि कब्रनि ते कोन वेंदा आहियूं असां रोज़े धणी रबर ते मज़ार ते वेंदा आहियूं छो त उहो तामूं जहिड़ो न आहे इल्ला बित्तक़वा उन्हनि तक़वा अपनाई उन्हनि अल्लाह जो ज़िक्र फिक्र रब जी ज़ात खे राज़ी कयो उहे क़ाबिल ताज़ीम आहिनि क़ाबिल तकरीम आहिनि क़ाबिल इज़्ज़त आहिनि असां अल्लाह वारनि वटि वेंदा आहियूं उन्हनि जी इज़्ज़त बि कंदा आहियूं उन्हनि जी तकरीम बि कंदा आहियूं छो त इन्हनि खे अल्लाह ताला इज़्ज़त ॾिनी आहे रंग रूप जे करे न ज़ात पात जे करे न शक्ल शफ़ीअ जे करे न पर तक़वा इबादत ज़ुहद रियाज़त जे करे अदा
अगर इहा तालीम ॾिनी त कंहिं ॾिनी पोइ मदीने वारो असांजो मुहसिन थियो न सोनो नबी असांजो एहसान वारो थियो या न थियो जेकी दुनिया में औरत खे इज्जत न हुई औरत खे पैर जी जुती खां बि घटि सम्झंदा हुया औरत खे हिंदुस्तान में सती जी रस्म हुई मुर्स मरी वेंदो त माईअ खे बि जेरी चादंदी माई खे दाग चाढ़ींदा यानी माई जो जेॾी महिल जिस्म चलाईंदा न हिंदू मर्द मरी वियो उनखे बाहि में साड़ींदा त जेरी चादंदी ज़ाल खे बि उन सां गॾु बाहि में साड़े छॾींदा हुया हेॾो ज़ुल्म हुयो औरत खे इज्जत न हुई पर औरत खे मान ॾिनो मर्तबो ॾिनो उनजी हक़ीक़ी इज्जत दुनिया वारनि खे सेखारी त मुहसिन मदीने खुदा जो कसम असांजे लॻनि जो मुहाफ़िज़ मदीने वारो असांजे नंढनि न्याणियुनि जो मुहाफ़िज़ मदीने वारो असांजे बचनि खे पाठ सेखारण वारो मदीने वारो साईं हिकिड़ी माई डॉक्टरियानी पढ़ियल लिखियल MBBS डॉक्टरियानी मुंहिंजी अम्मनि वटाई नहीं अम्मा दुआ कर मूंखे औलाद नथो अचे अम्मा वरी दुआ ॾिनसि ख़ुदा जो पुटु थियुसि वरी आई चई अम्मा हाणे हे मूंखे पुटु नथो वणे हे रोए थो मूंखे निंड नथी अचे हीअं बाहि जी टिपणी तपाए हुनजे पेर ते ॾंभ ॾिना ॾेखारी हुन जो पेर सॼो पियो हुजे निफागीरन होड़ो मुझी द पुटु जमे वरी पुटु जो मदीने पुटु मदीने वाले साईं सेखारियो रात जो सुता पिया आहियो न सियारे जी मौसम जे ॿारला सुता पिया आहिनि उन्हनि जे मथां सवड़ लही वई उहा ठकियो इहा बि इबादत आहे इन जो वाजो साईं फरमाया बचन ते बाछ कयो मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना जेको असांजे वॾनि जी इज़त न करे नंढनि ते बाछ न करे इहो असां मां न आहे जेकॾहिं नंढनि जो बाछ सेखारी त मदीने वारो असांजे ॿारनि जो शान वारो हूंदो आहे साईं फरमाया त क़ुराननि जो क़दुरु कयो मदीने वारो साईं असांजे मज़दूरनि जो मोहताजनि जो बि मोहसिन साईं फरमायो जेकॾहिं तव्हां ॾिसो को अंधो आहे माज़ूर आहे ॿिनी अखियुनि खां उज़र वारो आहे उनखे ॾिसो था न त तव्हां उनखे पाण मां हथ विझी ऐं उनखे उनजी मंज़िल ते पहुचायो अंधे खे उनजी मिसाल मस्जिद में तो वञे पाण मां वठी मस्जिद ताईं पहुचायो मस्जिद खां घर तो वञे घर ताईं उनखे अंधड़े खे वठी घर ताईं पहुचायो साईं फरमाया 40 विखूं जेको अंधे खे हथ मां वठी 40 विखूं हले उनजे ज़िंदगी जा गुनाह क़ुरान जो क़दुर इहे कंहिं मज़हब में न हुयो कंहिं तहज़ीब में न हुयो कंहिं सक़ाफ़त में न हुयो दुनिया जे मुल्कनि में किथे बि वॾी उमिरि वारनि जी इहे इज़त ताज़ीम न हुई नंढनि ते बाज न हुई औरतुनि खे मान न हुयो अगरि इहे सभु तरीक़ा सेखारिया मदीने वारे ख़बर मदीने वारो असांजो मुस्लिम आहे कुरान तो फरमाए वमा कान अल्लाहु लियुज़िबहुम व अंत फीहिम महबूब की अज़ाब कयान जन में तू वेठो हिननि जा लक्षण हिननि जा प्रकार हिननि जा अमल ॾिसां थो अज़ाब मोकिलियानि कहर मोकिलियानि सूरतूं मटायानि पर जो तोते नज़र थी पवे एतिरा बाद वारा हज़रत मूसा जी क़ौम में हिकिड़े माण्हू ज़िना कई रब वबा मोकिली वबा जीअं हीअ कोरोना आई हुई न वबा मोकिली हिकिड़ी राति में 72,000 माण्हू मरी विया अॼु ज़िना कोन्हे बदकारी कोन्हे अमूरा जो शहर मां पाण ॾिसी आयो आहियां उर्दन में जिथे हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जूं बस्तियूं हुयूं
हिय जो मलाइक खणी विया उन जे शहरनि खे चकियूं कढी वरी उपतो करे जो उछलायूं जेॾी महिल फज़नाए थी शइ ज़ोराए थी शइ किरंदी आहे न त हेठि ज़मीन में दबजी वेंदी आहे ज़मीन हेठि झुकी वेंदी आहे उते बहरे मयत थियो आहे जिथे लूत जी क़ौम खे रब अज़ाब ॾिनो हुयो चङनि माण्हुनि छोकिरे बाज़ी कई उहो बहरुल मयत अञा ताईं मौजूदु आहे हेॾो इसराईल आहे ऐं हेॾो उर्दन आहे विच में नारुल उर्दन थी वहे पई उहो बहरुल मयत आहे जंहिंमें अॼु ताईं को बि जानवर का मच्छी को ॾेर को स्यापो जहिड़ो नथो रही सघे एॾो उहो ज़हरीलो एॾो उहो पाणी कड़ो आहे अल्लाह जे ॾमर जा आसार अॼु ताईं उते बीठा अॼु हिन क़ौम में छोकिरेबाज़ी कोन्हे अमृत परस्ती कोन्हे हम जिन्स परस्ती कोन्हे मर्द मर्द सां ख्वाहिश थो पूरी करे औरत औरत सां ख्वाहिश थी पूरी करे पर एॾनि गुनाहनि जे बावजूद वरी रब बाज जो बुढ़ो न लाथो गुनाह जो पर्दो न हटायो आहे वरी रब ढक छो मुझे लजपाल नबी जी खुदा जो कसम अज भी मदीने वारो साईं दुआ तो घुरे मौला मुझी उम्मत जी वतो करम तो उन्हें डी थींदो जेडी यौम यफिरुल मरा मिन अखी भाउ का बेजार पी पुट का धार मां बचन का बेजार को यार जो मददगार न होंदो हर को चवंदो नफ्सी नफ्सी हज़रत मूसा कलीमुल्लाह जेड़ो उलुल अज़म रसूल चवंदो नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी मूंखे मुंहिंजो सिर मुंहिंजी जान मुंहिंजो सिर इज़हबू इला गैरी वञो के ॿिए को कंहिंजी मददगार न हूंदो पर उन ॾियारे तुंहिंजो मुंहिंजो नबी चवंदो उम्मती बुधायो वो मदीने वारो मोहसिन है या न है सोनो नबी असांजो मोहसिन है या न है उन नबी जे सदके जियूं पिया उन नबी जे सदके खाऊं पिया जा रोज़ी मिलई थी न जेको टुकर मिलई थो न सो मदीने वारे जे हां सुभान अल्लाह वो बुधाए एड़े मोहसिन जे अचण ते खुशी कजे या एड़े मोहसिन जे मिलन ते शुक्र अदा कजन या न कजन पिरिया सा प्यार पको इकरार पिरिया सा प्यार पको इकरार हबीब बेमिसाल पाक मारवा संदन बादशाही 14 तबकन अंदर मुस्तफाई मये मोमिन संदन बादशाही नूर खुदा का बदर तुझा शम्सु सलामी
इकरार तुझे सा प्यार कोई इकरार हबीब बेमिसाल बाकमाल। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं असां के अतुल दिनो इंसाफ दिनो सालिम खे मुझे मुस्तफा नित्यो अतुल वाले के मुझे मुस्तफा विलायत जो दर्जो दिनो। दुनिया में सूर खत्म करना आयो दुनिया में अतुल जो निजाम दुनिया वाले के देना आयो तो मुझे दिल पर मोहम्मद करीम मदीने वालों मुझसे ना आए दुनिया के जे पीर मिलिया वली मिलिया मुर्शिद मिलिया माशाल्लाह को कादरिया को नक्शबंदिया को सरवर्दिया को चिश्तिया को शाज़लिया को रफ़ाइया के जी निस्बत मिठे पीर सा के जी निस्बत पगारे पीर सा के जी निस्बत मातमी वाले उन्होंने के गुनाह खा कटी नेकी दे रस्ते ते हलाए वाला मुर्शिद नहीं तो मदीने सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। एगो शेर साईं मौलाना नजर ओ मुर्शिद पीर पगार ओ कामिल कलंगी वाला ओ मुर्शिद पीर पगार ओ कामिल कलंगी वाला तुझे शान बताए मौला तुझा हर जाना सरदार तू सैयद आई औलाद नबिया जो आई तो सरवर जो प्यारा कामिल कलंगिया असले मुर्शिद लियो सबक सिखायो असके असले नबी लियो सबक सिखायो मुरीद पंज मुर्शिद सा निस्बत पंज पीर सा पर हर वली सा मोहब्बत रखदा हर अल्लाह वाले जी तारीफ कंदा हर अल्लाह वाले जा गुण गाईंदा मुरीद पंज पीर जाए पर हर वली के ये इज्जत दींदा यो जे पंज मुर्शिद सा प्यार सुभान अल्लाह। ही केड़ी तरीक़े दा ही केड़ी फकीरिया जो पंज पीर सा मोहब्बत ए तेन पीरन जी गिला तेन पीरन जी दुश्मनी सुभान अल्लाह पंफलेट फाड़े फाड़े वनी यो तो के मुर्शिद जो यो फैज तो के यो नहीं हुआ इश्तिहार फाड़न बुजुर्गन के खट में निकाला है चाचियों से सही कदम तो याद से क्यों नहीं मिठा आसमान दे मोह करे वात जो पानी उछलाई दो ए मस्जिद जो मुनारो जब कोई मुनारा विचन ओ ही अच्छे जोर सा टक्कर खड़े मीनार किरी पौधो मथो जो टकराए मुनारो किरी पौधो मुनारे के कारीगर ने ठायो तुझे टकराए मुनारो
इहा है सुलूक इहो आहे तूं हर वलीअ सां मोहबत छो इन जी तार इन जी निस्बत गुंबद ख़ज़रा पुट ही ख़ल्क़ जे कंहिंजे पुठियां लॻे थी न बग़ैर मदीने वारे जी परमिशन जे मोहम्मदी फैज़ आहे न इहो गुंबद ख़तरा मां ईंदो इन ते बगदाद वारो साईं सर्टिफिकेट ते ठपो हणंदो तूं जो गिला कंदे तूं जो पंहिंजो उन्हनि जी हसद रखंदे बुग़्ज़ रखंदे कीनो रखंदे बेटा इहो सिलसिलो हुन जो त मदीने वारे सां जुड़ियल पोइ तूं इहो उन बुज़ुर्ग पीर फ़क़ीर खे नथो ॾुकाई ख़ुदि मदीने वारे साईं खे आले रसूल सैयद नबी जा बच्चा साईं फरमाए मुंहिंजे सैयद सां जेको भलाई करे न उन सैयद बदिलो न ॾिनुसि हिन जो मूं ते उधार क़यामत जे ॾियारे हिन जो उधार मां लाइ छा पोइ सैयदनि सां मोहबत अल्लाह वारनि सां मोहबत इहा तालीम आहे जेका मदीने वारे साईं पोइ जेकॾहिं असां ताईं उहा तालीम पहुती त पोइ मदीने वारो साईं असांजो मोहसिन आहे जवाब ॾियो सुहिणो नबी रुॻे इंसाननि जो मोहसिन न आहे जिन्ननि मलाइकनि आसमाननि खे बि वजूद मिलियो मदीने वारे जे सदिक़े ज़मीन खे वजूद मिलियो मदीने वारे जे सदिक़े त पोइ काइनात जो मोहसिन जेके माण्हू हूंदा आहिनि ककर वारा हूंदा आहिनि पंहिंजे मोहसिन जी इज़त मोहबत दिलि में अॼु ताईं जना असां थोरा था मञूं नोट ते बि इन जो फोटो छपियो पियो जना असां पाकिस्तान ठाहे ॾिनो असांजो पापा जी क़ौम आहे वरी होड़े तुर्की में वञो मुस्तफा कमाल था तुर्क चवंदा आहियूं असांजो पापा तुर्क हेॾे हिंदुस्तान में वञो महात्मा गांधी खे पंहिंजो पापो था सॾनि वरी चीन में वञो माओ जे तुंग खे पंहिंजो अॻवान उनखे इज़त था ॾियनि मोहसिन था सम्झनि अरे हे त क़ौमुनि जा थोरो एहसान करण वारा ऐं सारी काइनात जो मोहसिन मदीने वारो छा उन नबी जे अचण ते ख़ुशी न करी मौलाना रजब अली खे लख शाबसूं हुजनि जो हेॾी महिनत करे सुहिणी महफ़िल सजाई अथई पर असां हर सुन्नी जे मथां फर्ज़ आहे पंहिंजे नबी जे अचण जी ख़ुशी भला ॿी ख़ुशी नथा करे सघो हुज़ूर जे आमद जे ख़ुशी में 100 भेरा दुरूद पढ़ो इहो कान मिलाद 100 भेरा दुरूद पढ़ो मुंहिंजे नबी जे अचण जी ख़ुशी देख न वेराई भला छोलनि जी मुठ त वेराए सघींदो भुॻड़ा वेराया हथ बि मदीने वारे साईं जी दरबार में ॾिठी त भुॻड़नि जी ॻंढ साईं फरमान पिया पुट अब्दुर्रहीम कम न कर तुंहिंजे मीलाद वारा भुॻड़ा अची विया असां क़बूल ख़ुशी मल्हाइबी आका जे अचण जी ख़ुशी मल्हाइबी महबूब सां सिल लाइबी फरमा बरदारी कबी हुकुम मञबो तरीक़ो मुस्तफा वारो अपनाइबो जेकॾहिं सोने नबी जे तरीक़े ते हले हिते हुते ॿिन्ही जहान में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह करीम मुंहिंजो चमन तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अञा बि तव्हांखे हिकिड़ी दावत ॾियां थो सुभाणे राति वरी कोटड़ी अल्लाह करीम